नूर असां के अचे ऊंदायुनि मां कढी नूर ॾे पहुचायो। रब जो कुरान तो फरमाए कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। थकजी पे आयो? हाँ माशाअल्लाह माशाअल्लाह। आप कराची वाले तो नहीं थके ना? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिज उभरंदो वरी सुबह जो भी मजलिस थींदी। कद जाअकुम तहकीक आयो आ तव्हां वट मिनल्लाहि अल्लाह वटा। केर आयो आ? नूरुन व किताबुम मुबीन। नूर आयो आ बियो रोशन किताब आयो आ। तफसीर जलालैन खण त अन्नूर हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नूर मजा मुराद मुझो दिल पर मोहम्मद करीम। नूर आयो आ ऐं पाण सां गॾु किताबे मुबीन खणी आयो आ। किताब ॾिसण जे लाइ पढ़ण जे लाइ नूर खपे। नूर खपे न? हाँ? किताब खणी पियो हुजे रखियो हुजे पर जेकॾहिं नूर न आहे त किताब नज़र ई कोन ईंदो। हिदायत वठण त परे जी ॻाल्हि आहे पर उहो नज़र ई कोन ईंदो। हाणे ॾिसो न हींअर मुंहिंजे हथ में ही शइ आहे तव्हां सभु ॾिसो पिया पर इत्तफ़ाक़ सां सिज बि न आहे राति आहे चंड जी चांडोकी बि न आहे बिजली न हुजे त इहा शइ नज़र ईंदी? जी नज़र न ईंदी। नूर हुजे त नज़र अचे। ॻाल्हि सम्झव न? नूर हुजे त किताब नज़र अचे। अव्वल ज़रूरत नूर जी आहे पोइ ज़रूरत किताब जी आहे। इन जे लाइ रब फरमाए त कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पहिरीं ज़िक्र नूर जो, पहिरीं आमद मुस्तफ़ा, उन खां पोइ किताब जी ॻाल्हि आहे। हिकिड़े यारनि खे बस क़ुरान के सीने सां लायूं वेठा आहिनि, क़ुरान के मथे ते खयूं वेठा आहिनि, क़ुरान के टेबल ते रखियूं वेठा आहिनि। अरे क़ुरान सॼी ज़िंदगी पढ़ंदो रहो पर जेसी ताईं नूर न मञंदे तेसी ताईं किताब मज़ा नूर मिलंदो ई कोन न। हाँ पर वरी छा चवंदा त बशर कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। तव्हां जहिड़ो बशर आहियां। अब्बा बेशक बशरियत में मुझे सोने जो शान ना सो बशर ये तो मूं जड़ो न अफदलुल बशर सैयदुल बशर बशरियत में मन भी पर नूर भी तो महबूब जो शान है न। हाँ पर बशर हर को मने तो नूर उहो मने तो जेको खुद नूर वारो है। यह गाल समझण जी आ। ॾिसो न हाणे हीअ बत्ती ॿरे पई मथों बत्ती नूर आहे न रोशनी आहे न नूर आहे पर इहा नूर नज़र ईंदो जंहिंजे अखियुनि में नूर हूंदो। नूर वारे खे नूर नज़र ईंदो ऐं जे पाण अंधो हुजे अखियुनि में नूर न हुजे त नूर नज़र ईंदो? हाँ मालूम थियो त मदीने वारो त नूर आहे ई आहे पर नूर उनखे नज़र ईंदो जेको ख़ुदि नूर वारो हूंदो न। जेको ख़ुदि नूर वारो हूंदो उनखे नूर नज़र ईंदो। हाँ भला किताबे मुबीन आयो कहिड़े महीने में यादि अथव? जी पोयनि खे पक कोन्हे मां विया। क़ुरान शरीफ़ कहिड़े महीने में आयो? भला राति कहिड़ी हुई? लैलतुल क़द्र 27 तूं पंहिंजो न हणो लैलतुल क़द्र पोइ 27 भी थी सघे थी 29 भी थी सघे थी कहिड़ी जेका रब जी मशीयत हुजे। ॻाल्हि सम्झो? उहा राति कहिड़ी? इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। हाणे इहो जंहिं राति में क़ुरान आयो उहा राति क़द्र वारी माना शान वारी इज़त वारी उहा राति मल्हाईंदा आहियो कोन मल्हाईंदा आहियो? भला उहो महीनो क़ुरान जे अचण वारो मल्हाईंदा आहियो या न?
पो अव्वल त नूर आयो आहे न, पहिरीं त नूर जी आमद मल्हायो, पोइ किताब जी आमद मल्हायो न। पहिरीं मदीने वारे साईं जो मीलाद मल्हायो। कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पहिरीं आमद नूर थी, उन खां पोइ उन नूर जी मारिफत नूर वारो किताब क़ुरान मिलियो। हाँ पोइ जेकॾहिं किताबे मुबीन जे आमद वारो महीनो बि मल्हायो था, रात बि मल्हायो था, त पोइ रबीउल अव्वल बि मल्हायो, 12 तारीख़ बि मल्हायो। के वरी एतिराज़ कंदा, चवंदा दादा भला पोइ उहो हिकिड़ो भेरो जॾहिं थियो हो मीलाद उहो मल्हाए छॾिजे। हर साल हर साल हर साल हर साल त नबी कोन थो मीलाद थिए। मीलाद त हिकिड़ो भेरो थी वियो। हाणे इन्हनि खां पुछो त क़ुरान बि त हिकिड़ो भेरो लथो हो या हर साल लहंदो आहे? कुरान जो लथो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, उहा त हिकिड़ी क़द्र वारी रात हुई जंहिंमें लही चुको। हाणे जो हर साल मल्हायो था लैलतुल क़द्र के, मालूम थियो त लैलतुल क़द्र हिकिड़ी हुई जंहिंमें क़ुरान जो नुज़ूल थियो, पर उन जी बरकत रब अहिड़ी रखाई जो हाणे क़यामत ताईं जेतिरियूं बि लैलतुल क़द्र ईंदियूं, हर लैलतुल क़द्र 1000 महीननि खां वधीक भली आहे। रमज़ान वो हिकिड़ो हो जंहिंमें क़ुरान जो नुज़ूल थी चुको, पर हाणे क़यामत ताईं जेतिरा बि रमज़ान ईंदा, हर रमज़ान में बरकत ई बरकत, रहमत ई रहमत रहमत। इदा दखल रमज़ान फुत्तिहत अबवाबुल जन्नह व खुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलत शयातीन। रमज़ान जो चंड बीठो, जन्नत जा दर खुली विया, जहन्नम जा दर खुली, जहन्नम जा दर बंद थी विया, जन्नत जा दर खुली विया। छो त हे आमदे क़ुरान जो महीनो आ, पर जंहिंमें साहिब क़ुरान आयो उहो रबीउल अव्वल बि इज़त वारो आहे कर न। वो महीनो मल्हाइबो कि न? मीलाद सोने जो मल्हाइबो कि न? हाँ उलमाए देवबंद जो मुर्शिद मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो थानवी साहब, गंगोई साहब, ये सभई उन जा मुरीद आहिनि, उहो मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह हर साल मुझे सोने हबीब जो मीलाद मल्हाईंदो हुयो। ऐं फरमाइंदो हो त मीलाद त मल्हाईंदो आहियां, पर जेॾी महिल सलात सलाम थींदो आहे त क़याम कंदो आहियां, बीही सलात सलाम पढ़ंदो आहे त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाँ फरमाए थो त मूंखे उन क़याम मूलिद मजा मज़ो लुत्फ़ ऐं सुरूर मिलंदो आहे जो महबूब जी आमद जी ख़ुशी ईमान वारा मल्हाईंदा, नूर वारा मल्हाईंदा। पोइ तव्हां महबूब जो मीलाद मल्हाईंदो न? मीलाद बि मल्हायो ऐं मीलाद वारे जे ग़ुलामी में बि पाण मल्हायो। ये ॿ नुक्ता, ॿ सबक आहिनि। हिकिड़ो मीलाद मल्हाइबो, ॿियो मीलाद वारे जी ग़ुलामी में पाण। इते थधा थी वियो। हाँ हो पुछे पियो दादा दुकान ते इहो पंहिंजो अथई लूणु अथई? चए न लूणु कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। भला मिर्च अथई? चए न मिर्च कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। भला खंडु अथई? चए न खंडु कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। भला चांहि पत्ती अथई? चए न चांहि पत्ती कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। भला गिहु अथई? न न न गिहु कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। चए भला अटो अथई? चए न अटो कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। भला दाल अथई? चए न दाल कोन्हे, ॿियो सभु कुझु आहे। चए निभागा बाक़ी अथई कहिड़ी शइ? गिहु बि कोन्हे, खंडु बि कोन्हे, चांहि बि कोन्हे, पत्ती बि कोन्हे, माचीस बि कोन्हे, बाक़ी अथई छा? सभु कुझु आहे, सभु कुझु आहे, अथई कहिड़ी शइ ॿुधा त सही। हाँ हाणे असां चऊं था आशिक़े रसूल, आशिक़े रसूल, असां आशिक़े रसूल। अरे निमाज़? न निमाज़ कोन्हे, बाक़ी आहियां आशिक़े रसूल। दाढ़ी? चए न दाढ़ी कोन्हे, बाक़ी आहियां आशिक़े रसूल। अरे पटको? न न से पटके जी त नचे जाई, इहो ॿार कोन खणंदो, भई आहियां आशिक़े रसूल। अरे हे न्याणियूं बालक विहारियूं वेठो ई, हे शरीयत जो बार मथो कयूं वेठो ई, व्याज थो खाई, व्याज खे गुनाह नथा सम्झनि। आम वबा व्याज जी पइजी वई आहे। ग़रीबनि जा रक्त रोड़े वरितऊं, मिसकीननि जा रक्त चूसे विया व्याज खोर। एॾो ज़ुल्म थी वियो आहे, एॾो ज़ुल्म थी वियो आहे।
हेरे काछेरे वियासीं चयोसीं ते अहिड़ो हाल थी वियो आहे जो पोड़ियूं कुराड़ियूं कुराड़ियूं ॿ ॿ टे टे सौ उहे बि रखियूं वेठियूं को अम्मा ॾाॾी 200 उधारा ॾींदी अबा मूं वटि अलाह जो कसम आहे नी कोन अम्मा भला इहो पंहिंजो नफ़ो ॾींदासूं पोइ ॾींदीअ कि हा पोइ 10 रुपया ॾिजांइ 3 ॾींहंनि जा त पोइ ॾींदीसीं भेण हे पोड़ियूं ॿराड़ी जूं कुराड़ियूं उहे बि व्याज ते लही पई हा एडी त या व्याज जी वबा पइजी वई आहे ओ मुसलमानो बचो व्याज खां बचो जुल्मन खां बचो गुनाहन खां बचो बुरायुनि बेहयायुनि खां तुंहिंजो को अमल मुझे महबूब खां गुझो नथो रहे महबूब के खबर पवे थी आहे ईमान आहे यो ईमान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सोने नबी जो खुशियों में मल्हायो ऐं महबूब जी गुलामी भी कयो हाँ जेकी भी कमियूं कजूं आहिनि उन्हनि जो इज़ालो कयो।